इस्लामाबाद में वज़ीर आज़म नवाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास थियो, जंहिंमें JIT रिपोर्ट खां पोइ पैदा थियल मुल्की सियासी सूरतहाल समेत ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। वफ़ाक़ी काबीना JIT रिपोर्ट ऐं मुखालिफ़ धुर जो वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा वारो मुतालबो रद्द कंदे आईनी ऐं क़ानूनी जंग विढ़ण ते इतफ़ाक़ करे वरितो। वफ़ाक़ी काबीना वज़ीर आज़म नवाज शरीफ जी क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार पिणु कयो। इजलास दौरान वफ़ाक़ी काबीना ICC जे गुज़िरियल चइनि इजलासनि में कयल फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु ॾेई छॾी। इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त नून लीग इस्तीफ़ा जो मुतालबो कंदड़नि खां वधीक वोट खंया आहिनि। हुन चयो त JIT रिपोर्ट अफ़वाहनि ऐं इल्ज़ामनि खां सवाइ कुझु बि न आहे। संदसि चवणो त संदन कारोबार सियासत में अचण खां अॻु जो आहे, हुननि थोरो कमायो ऐं घणो कुझु विञायो आहे। वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणो त JIT रिपोर्ट बदनीयती ते बदलाए संदन पलड़ो साफ़ आहे। हुन चयो त ख़दशनि बावजूद JIT खे क़बूल कयो, बिना कंहिं रंडक जे पाण समेत ख़ानदान खे जांच टीम आॾो पेश कयो। वज़ीर आज़म जो चवणो त संदसि ख़ानदान मां कंहिं बि फ़र्द करप्शन नाहे कई। हुन चयो त 1985 खां हिन वक़्त ताईं 32 सालनि दौरान हिकु पाई जी करप्शन हुजे त ॿुधाए वञे, वक़्तु अचण ते सभु राज़ खुली वेंदा, उहो ॾींहुं परे न आहे। वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणो हो त पाकिस्तान माज़ीअ में अहिड़नि तमाशनि सबबु नुक़सान बर्दाश्त करे चुको आहे, हाणे इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। हुन चयो त 4 सालनि में नून लीग जी हुकूमत तामीर ऐं तरक़ीअ जो एतिरो कमु कयो आहे जेको ॿिनि ॾहाकनि में न थियो हूंदो। पोइ बि हू ऊंदाहिनि खे पंहिंजे वसंदनि ऐं कारखाननि जो रुख़ करणु न ॾींदा। वज़ीर आज़म जो चवणो त छा जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश कंदड़ टोले जे चवण ते इस्तीफ़ा ॾेई छॾियां, हुननि अहिड़ो मुतालबो कंदड़नि खां वोट वधीक हासिल कया, मुल्की तरक़ी तामीर जो सफ़र जारी रखियो वेंदो।